नाज़रीन, सिंध असम्बली के इजलास में बेरा टाउन वाक़े समेत मुख्तलिफ मामलन ते बहस कया वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे गुलशन शेख। जी गुलशन, वधीक छा तफ़सील आहिनि? तलावत ऐं नात खां पोइ जवाब जे वक़्फ़े में यूसुफ बलोच जेको पार्लियामेंट माहौलियात जो उन जवाब ॾींदे चयो त पहिरीं जेका बि बिल्डिंग ठहंदी आहे उनखे माहौलियात खातो NOC ॾींदो आहे, उन खां पोइ बिल्डिंग ठहंदी आहे। हिन चयो त केतिरियूं ई अहिड़ियूं बिल्डिंग्स आहिनि जिन खे असीं जेको आहे त बिल्डोज़ कयो आहे, जेके माहौलियात जी NOC खां सवाइ ठहियूं आहिनि ऐं केतिरनि खे ई सील कयो आहे। हिन चयो त अहिड़े ई हवाले सां केतिरियूं ई असीं जेके माहौलियात खे ख़राबु कंदियूं आहिनि फैक्ट्रियूं, उन्हनि खे पिणु सील कयो आहे। उन खां अलावा अॼु मां तव्हांखे ॿुधायां त अॼु जमायत इस्लामी जे MPA अब्दुल रशीद जो हिकु बिल हुयो जंहिंमें 18 सालनि खां पोइ जेको आहे त शादी लाज़मी करार ॾियण जे हवाले सां बिल हुयो, जंहिंमें इहो हुयो त जेकॾहिं 18 सालनि खां पोइ छोकिरे खे शादी नथी कराई वञे त उनजे वालिद साहब ते जेको आहे त 500 रुपया दंड विधो वेंदो। जेको सिंध हुकूमत जो जेको पालियारी मामलनि जो जेको आहे त सूबाई वज़ीर आहे मुकेश कुमार चावला, उन जो जेको आहे त मुखालफ़त कई, जंहिंखां पोइ उन बिल खे रद्द कयो वियो। असेंबली में बहस जारी हुयो त सिंध असेंबली जो इजलास 15 जून ताईं स्पीकर आगा सिराज दुरानी मुलतवी करे छॾियो, छाकाणि जो 15 जून ते नए माली साल जी बजट पेश कई वेंदी। हाणे जेको इजलास थींदो उहो बजट इजलास हूंदो। गुलशन अमा जी मेहरबानी।